अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इन वक्त असां सां हिते ॻोठ वॾा केर में जेयूआ ज़िले शिकारपुर जा जनरल सेक्रेटरी मोहतरम जनाब आलम-ए-दीन मौलाना अब्दुल्ला मार साहब जन मौजूद आहिनि। अचो त साईं जन सां ॻाल्हि ॿोलियूं। साईं, जेका ही मौज जेका पुठी जेका बलदियाती इलेक्शन थी हुई त अवां जा हिते माना मुख़्तलिफ़ सियासी तनज़ीमुनि सां बि इतिहाद जुड़िया हुया। हींअर जेका त इलेक्शन क़ौमी इलेक्शन जे हवाले सां बि ॻाल्हियूं थियनि थियूं पियूं, उन हवाले सां छा प्लान आहे जेयूआ जो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। असांजो प्लान उहो ई आहे त जेयूआ गुज़िरियल बलदियाती इलेक्शन में मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां इतिहाद करे। जतोई साहब सां किन जॻहनि ते इतिहाद हो, किन जॻहनि ते मार साहब सां इतिहाद हो, किन जॻहनि ते पीपल्स पार्टी जी जीअं दोस्त जेके धुरी हुयूं उन्हनि सां इतिहाद हो। उन जे करे असांखे सुठी हिते शिकारपुर में मोट मिली हुई ऐं तक़रीबन असां शिकारपुर में 11 चेयरमैन ज़िले में असां जेयूआ जा चेयरमैन चूंडिजी आया आहिनि ऐं कुझु टाउनियूं आहिनि। असांजो रुस्तम टाउन आहे, चक टाउन आहे, डिस्ट्रिक्ट जा मेंबर इहे असां चूंडे आया आहियूं। असांखे सुठी कामयाबी मिली आहे। इनशाला जेकॾहिं वॾी इलेक्शन अचे थी ऐं सूबाई ऐं क़ौमी सीटनि जी इलेक्शन अचे थी, उन में बि हर कंहिंजे लाइ सियासी लेवल ते दरवाज़ो कंहिंजो बंदि न हूंदो आहे। दरवाज़ा हर पार्टी जे लाइ खुलियल आहिनि ऐं जेको ईंदो असां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं। ऐं इनशाला गॾिजी सॼी बीही करे इनशाला जीअं ॿियनि जमियत सीटां खणे थी, इनशाला हिन दफ़े शिकारपुर में सीटां कढंदी। अच्छा, न ये जेको गुज़िरियल बलदियाती इलेक्शन में अवां जो शिकारपुर म्यूनसिपल ते जेको NTPP इतिहाद ब्लॉक ठाहियो हुयो, ब्लॉक जुड़ियो हुयो, उन में अवां बि इतिहादी हुयो। उन खां पोइ ऐन मौक़े ते इहो जेको आहे टुटी वियो इतिहाद अवां जो, इहो इन जी छा वजह आहे? वजह हुनजो इहो ई आहे साईं, हर पार्टी हर को पंहिंजे मफ़ाद लाइ या हर को पंहिंजे लाइ ज़ोर ॾींदो त जेकर मुंहिंजी पार्टी जा माण्हू मुंहिंजा मेंबर वधीक चूंडिजी अचनि, जंहिंजे करे सिटी में दोस्तनि कुझु असांखे नुमाइंदगी घटि ॾिनी पए, पोइ जंहिंजे करे नुमाइंदगी असांखे घटि मिली पए त असां चयोसीं त इन तव्हांजे फार्मूले ते असां तव्हां सां गॾु नथा हली सघूं। अच्छा, ये जेको हिते शिकारपुर म्यूनसिपल में अवां जो जेको इन PTI सां बि इतिहाद जुड़े पियो, उन सां बि तव्हां इतिहाद जेको आहे तो जेको जुड़ी वियो ब्लॉक, उन में अवां उन जा इतिहादी हुयो। हालांकि जेको JUI जो जेको सियासी मुखालफ़त जे हवाले सां जेको महवर मरकज़ PTI रही आहे, त इन हवाले सां अवांखे अवामी तनक़ीद जो बि जेको आहे शिकार रहणो पियो, उन हवाले सां तव्हां छा? असांजूं ॻाल्हियूं उन्हनि सां बि हलनि पियूं। ॻाल्हियुनि जे करे असां सभिनी जा दरवाज़ा, बाक़ी असां हुन सां शर्त रखियोसीं त तव्हां सां असां हिकिड़ी सूरत में असां इतिहाद करे सघूं था, तव्हां सां प्लेटफॉर्म ते गॾिजी हली सघूं था। इन सूरत ते त PTI जो तव्हां झंडो बि इस्तेमालु न कंदव, PTI जे प्लेटफॉर्म ते उन जे निशान ते बि तव्हां इलेक्शन न विढ़ंदव। जेकॾहिं इहा शइ असांखे यकीन दयानी कराईंदव त असां उन खां पोइ तव्हां सां कंहिं हिन ते टेबल टॉक ते वेही सघूं था। दोस्त इन शइ ते न बीठा, तंहिंजे करे असांजो हुन सां इतिहाद न थी सघियो। अच्छा, हिते त इहो तव्हां ज़िले शिकारपुर में कॾहिं बि JUI की मज़हबी पार्टी सां इतिहाद नाहे जोड़ियो, इन जी छा वजह आहे? असांजी मज़हबी पार्टी शिकारपुर में अहिड़ियूं ॿियूं JUI खां सवाइ एतिरी ॿियूं को मज़बूत कोन्हनि के, ऐं पहिरें प्रायोरिटी ते JUI हिते कमु करे पई। ॿियूं अहिड़ी पार्टियूं जेके आहिनि सियासी लेवल ते उहे एतिरी मुतहरक न आहिनि, जंहिंजे करे मुतहरक न आहिनि त उहे बि कंहिं इतिहाद जे प्लेटफॉर्म ते अची कोन था सघनि। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी।